अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त ऐं होस्ट मंसूर कलबाणी ऐं हीअ आहे तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम चिल्ड्रन टाइम। दोस्तों, अॼु प्रोग्राम जे शुरू थियण खां पहिरियां मां हीअ किताब पढ़ी रहियो आहियां। हिन किताब में खोड़ सारियूं सुठियूं कहाणियूं आहिनि ऐं बेत बि आहिनि ऐं छो जो चवंदा आहिनि वॾा त किताब इंसान जो बहितरीनु दोस्त हूंदो आहे, त इन करे मां हीअ थोरो टाइम मूंखे जॾहिं फ्री टाइम मिलियो त मां इहो किताब पढ़णु लॻमि। ऐं ॿारो तव्हांखे बि खपे त तव्हां बि कुझु किताब पढ़ो ऐं ईअं न त सॼो ॾींहुं रांदि रूंद में लॻा पिया हुजो। किताब पढ़णु घुरिजे, इल्म बि हासिलु करणु घुरिजे ऐं रांदि रूंद बि खेॾणु घुरिजे, छो जो जेका ज़हनी ऐं जेका जिस्मानी सिहत आहे उनखे बरक़रार रखण लाइ रांदूं बि खेॾणु घुरिजनि ऐं किताब पढ़णु घुरिजनि, इल्म हासिलु करणु घुरिजे। त जी दोस्तो, हाणे जीअं त किताब जे बारे में ॻाल्हायूं पिया त किताब बहितरीनु दोस्त आहे, उअं ई मुंहिंजो बि हिकिड़ो दोस्त हिते वेठो आहे जंहिंजो नालो आहे बबलू। उन ॾांहुं था हलूं। अस्सलाम वालेकुम बबलू। वालेकुम अस्सलाम। अदा मंसूर, खुश चङो भलो? जी बबलू, मां ठीकु, तव्हां कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु। जो खीर पीए सो वीर थिए, ॾंद ज़ोर वठनि ॾाढा सुहिणा लॻनि। वाह बबलू वाह, तव्हां ईंदे ई असांखे बेत ॿुधाए छॾियो। त बबलू, तव्हां अॼु कीअं महसूसु पिया कयो? अदा मंसूर, मां ॾाढो सुठो महसूस पियो कयां ऐं मूं इहो बेत इन जे करे ॿुधायो त हाणे ॿारनि जा स्कूल खुली विया आहिनि न, पोइ इहे ॿार सुबुह जो उथी पंहिंजो बुरुश करे पोइ वरी खीर पी, ऐं खीर पीअण सां ॾंद केॾा न सुठा लॻंदा आहिनि, चमकंदा आहिनि, तारनि वांगुरु चमकंदा आहिनि। ऐं हिकिड़ा ॿार वरी अहिड़ा हूंदा आहिनि पंहिंजे ॾंदनि जो ख़्यालु न कंदा आहिनि, पोइ उस्ताद बि उन्हनि खे जेको आहे न चवंदा आहिनि, अबा ॾंद छो कोन तुंहिंजा साफ़ आहिनि, तो बुरुश छो न कयो आहे, तो ॾंदण छो न ॾिनो आहे। पोइ उते उन ॿार खे मायूसी थींदी आहे न, पोइ इन करे चवंदो आहियां त ॿारनि खे मां बि यादगिरी ॾियारायां, पोइ इहो मूं अलाए सही कयो अलाए न कयो। तव्हां बिल्कुलु सही कयो आहे बबलू, छो जो जेके ॿार आहिनि उन्हनि खे नसीहत करणु घुरिजे ताकी हो उन ॻाल्हि ते अमल बि कनि। त बबलू, हाणे अॻियां था वधूं। जेको तव्हांजे भर में वेठल आहे राजा पाटेडी, उहो असांखे ॼाण बि ॾींदो आहे ऐं जीअं इल्म जे बारे में चयोसीं दोस्तो, त इल्म जे हवाले सां जेका ॼाण हूंदी आहे ऐं कुझु जनरल नॉलेज हूंदी आहे, कुझु सुठियूं तमामु सुठियूं मालूमात हूंदियूं आहिनि, उहे असांखे राजा पाटेडी ॾींदो आहे। अस्सलाम वालेकुम राजा पाटेडी। वालेकुम अस्सलाम मंसूर, कीअं आहियो तव्हां? ऐं उमेद थो कयां जेके असांखे ॿार ॾिसनि वेठा टीवी ते उहे बि ठीकु हूंदा ऐं मुंहिंजी मालूमात जी जेके ॾींदो आहियां उन्हनि जो इंतज़ारु कंदा हूंदा। ऐं हिन दफ़े त मां उहा मालूमात खणी आयो आहियां जेकी असांखे बबलू फरमाइश कई हुई पुठे दफ़े, मां उहा मालूमात खणी आयो आहियां काठ कुठड़े जे मुतलिक़। उमेद कयां थो त बबलू इहा मालूमात गौर सां ॿुधंदो, हा न बबलू? जी अदा राजा टेडी, मूंखे ॾाढो सुठो लॻो, थैंक यू वेरी मच। ऐं इहा ॻाल्हि ॾाॾे बि कई ऐं ॾाॾे खां बि असां ज़रूरु ॿुधंदासीं। त अदा मंसूर, ॾाॾो बि त असां सां मौजूद आहे न? जी बबलू, मां राजा पाटेडी खां पोइ ॾाॾे ॾांहुं वधणु लॻो हुयमि। जी ॾाॾा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बचड़ा मंसूर, कीअं आहीं अबा? खुश चङो भलो? ॾाॾा, मां बिल्कुलु ठीकु, तव्हां कीअं आहियो अॼु? अबा, मां त बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, छो त गुलनि जे विच में वेही ऐं माण्हू पाण खे ताज़ो तवानो महसूसु कंदो आहे। सो तव्हां बालक मुंहिंजे लाइ गुल आहियो, तव्हां टिड़ो पिया त ॼण मां बि ख़ुशि लॻो पियो आहियां। सभागे खे बि असुल 4 गुल लॻी विया आहिनि, जड़ा पियो। ॾाॾा, इहो 4 गुल हूंदा आहिनि या 4 चंड हूंदा आहिनि? अबा, हाणे खणी मूं चयो त चंड ॾिसूं जा, सभु को चवे थो अबा 4 चंड, मूंखे लॻी आहे 4 गुल। हाणे अबा इहा त मूं का ॻाल्हि अहिड़ी कोन कई न। अच्छा हलो ठीकु आहे ॾाॾा, पर हाणे जीअं राजा पाटेडी ॿुधायो असांखे त बबलू जी फरमाइश ते अॼु खणी आया आहिनि मालूमात, त बबलू ॾांहुं था वधूं। बबलू, अॼु तव्हां कहिड़ी तयारी कई आहे हिन प्रोग्राम लाइ? अदा मंसूर, मां आयो पर ॾाॾे खे भली कार थो चवां। ॾाॾा सभागा ख़ुशि चङो भलो। ऐं ॿियो 4 चंड जे जाइ ते अदा मंसूर खे तव्हां चयो 4 गुल, माना मां बि गुलनि में शामिल आहियां। ॾाॾो मुंहिंजो खीर पीए सो वीर थिए, ॾंद ज़ोर वठनि, ॾाॾे जा ॾंद बि चमकंदा आहिनि अञा अदा मंसूर, ॾाॾो बि सफ़ा। ॾाॾा कीअं आहियो? ख़ुशि आहियो? हा बा बबलू, मां त बिल्कुलु ठीकु आहियां। तूं बि अॼु सफ़ा चमकी पियो, छा भला अॼु को खीर जो गिलास पी आयो आहीं छा बा? हाओ ॾाॾा हाओ,
ईअं सम्झ गिलास छा पर 2 गिलास पी आयो आहियां 2 गिलास। जी बबलू, तव्हां त पंहिंजी कचहरी कंदा रहंदो, पर हाणे मूंखे बि तवारो ॾियो त मां बि ॾाॾे खां कुझु सुवाल पुछां। ॾाॾा, अॼु तव्हां असांखे का कहाणी वग़ैरह ॿुधाईंदा? आओ अबा, कहाणी छो न ॿुधाईंदुसि मंसूर, छो त हाणे ॿारनि जा स्कूल खुली विया आहिनि। जी जी। ॿार पंहिंजो कमु जेको स्कूल मां मिले नथो उहो त कनि ई कनि था, जी पर ॿारनि जे विंदुर लाइ वरी कहाणी बि लाज़मी आहे। जी। सो अॼु वरी आऊं वरी बटाकी कांव जी कहाणी खणी आयो आहियां अबा। अच्छा, त ॾाढा ॿुधण में त ॾाढी सुठी लॻे। आओ अबा, छो न, हाणे कहाणी त पोइ हाणे ईअं सभागो कहाणी त ईअं त कोन थो ॿुधाए न अबा। बालक हर हफ़्ते इंतज़ार कनि था, बबलू इंतज़ार थो करे। कीअं अबा बबलू? ॾाढा सभागा, वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। जी ॾाॾा, तव्हांजी कहाणी बि ॿुधंदासीं। ऐं बबलू जे अंदाज़ मां त ईअं थो लॻे त बबलू अॼु वॾो इंट्रस्टेड आहे हिन कहाणी में, वॾो ख़ुशि लॻो पियो आहे हीअ कहाणी ॿुधण लाइ। अबा रुगो बबलू ई न, पर हे जेके साम्हूं ॿारड़ा वेठा आहिनि उहे बि। ऐं हाणे त मूंखे वरी ॿार चवंदा आहिनि, ॾाढा सभागा इहो बबलू किथां तव्हां वठी आयो, किथां हिनखे काबू कयो अथव? मूं चयो अबा बबलू ईअं हथ कोन आयो आहे। जी। बबलूअ खे असां ॻोल्हे लधोसीं, उहो वरी मां चयो मंसूर खे ख़बर आहे, त हेॾा राजा टेडीअ खे बि ख़बर आहे त इहो बबलू असां कीअं हथ कयोसीं। जी। ऐं बबलूअ जूं ॻाल्हियूं कमाल जूं आहिनि अबा। सो हाणे बबलू वेठो हेॾे होॾे लोणा त हणे थो, पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदो, पर हाणे बबलूअ खां तव्हां बेत ॿुधंदो शायदि। हा, तव्हांखे कीअं ख़बर पई ॾाॾा त मां हाणे बबलू खां बेत पुछण वारो आहियां? अबा बबलूअ जो चयो, शुरूअ में चयो त मां अदा मंसूर बेत ॿुधाईंदुसि। हा ॾाॾा, त हाणे वधूं था बबलू ॾे। जी बबलू, तव्हां अॼु कहिड़ो बैत ॿुधाईंदा? अदा मंसूर, अॼु मां जेको आहे न, ॿार चवंदा आहिनि या अमड़ असांखे चवंदी आहे न, जुग जुग जिए मुंहिंजो बचिड़ो। अॼु मां वरी ॿारनि लाइ अहिड़ो ई बेत खणी आयो आहियां। हिकिड़े शाइर ॾाढो सुहिणो लिखियो आहे, त मूं वरी चयो त अॼु मां इहो प्रोग्राम में शामिल कयां। जी भले, ऐं जेके ॿारड़ा बि ॾिसनि वेठा उन्हनि खे बि मज़ो ईंदो तव्हांजो इहो बैत ॿुधी। जुग जुग जियो शाल सदाई, बालक ॾींहं क़यामत ताईं, पाण पढ़ो ऐं ॿियनि खे पढ़ायो। अदा मंसूर? जी जी। पाण पढ़ो ऐं ॿियनि खे पढ़ायो, सिंध सॼीअ खे गुलज़ार बणायो, नफ़रत जूं सभु भितियूं ड्रायो, गॾजण वारी मुहिम हलायो, कूड़ जे मुंहं में धूड़ा ॿारो। अदा मंसूर? जी जी। हिकिड़ा ॿार न जेके कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि लाइ वरी ही सबक बि अथव, हा न ता? जी। राजा बा टेडी कीअं? वाह वाह बबलू, ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हांजो बेत आहे इहो। अॻियां ॿुधायो। कूड़ जे मुंहं में धूड़ा ॿारो, सच सदाईं सो बारो बारो, सुहिणो सुहिणो प्यारो ॿारो, देश असांजो जग में नियारो, मिठड़ी मिठड़ी प्यारी ॿोली, सुहिणी सिंधी सुहिणी ॿोली, सच सदाईं सो बारो, सुहिणो सुहिणो प्यारो प्यारो, देश असांजो जग में नियारो, मिठड़ी मिठड़ी प्यारी प्यारी सिंधी ॿोली, सुहिणी सारी, माण्हू हितां जा सारा प्यारा, कोन रखनि दिल मजमेर, अजरक टोपी शानो असांजो, लुंगी पटको मानो असांजो, सदा रहे सरवाण सलामत, सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त। वाह बबलू वाह, ज़बरदस्त, तमामु सुठो हुयो जेको बैत। अदा मंसूर? जी जी। मूं इहा सॼी दुआ ॿुधाई, एॾो मूं जोश ऐं जज़्बे सां ॿुधायो, तव्हां मूं लाइ ताड़ी बि न वॼाई, ऐं ॾाढो अलाए छो चुप चुप वेठो आहे। बबलू, तव्हां लाइ असां ताड़ियूं बि वॼायूं था। हाणे तव्हांजी जेका ॾाॾे जी एप्रिसिएशन आहे तव्हांजे लाइ, उहा बि तव्हांखे हाणे ॿुधायूं था, त पहिरीं ताड़ियूं। जी ॾाॾा, तव्हां छा चवणु चाहींदा बबलू खे त हुन एॾो सुठो बैत ॿुधायो असांखे? अबा जी। बबलू सोचींदो हूंदो, ॾाढो अलाए छो चुप आहे, मूं सभागे जो बबलूअ ॾे गोर हुयो, त बबलू एॾी न सुहिणी दुआ पढ़ी आहे, जंहिंमें बालक बि ख़ुशि हुया, असांजा माण्हू बि ख़ुशि हुया, ऐं असांजी पंहिंजी ॿोलीअ लाइ दुआ हुई, ऐं ॿारनि लाइ इहो बि हुयो त सच ॻाल्हाइजे, कूड़ न ॻाल्हाइजे। सो मूं वेठे सोचियो त अॼु जा बालक केॾा न ज़हीन आहिनि, जेके वॾनि खे ॻाल्हियूं करणु खपनि,
उहे अॼु ॿारड़ा था करे कनि। जी माना बबलू एॾो सही न जी जी सो सोच में वेठे त बबलूअ खे कहिड़ो इनाम ॾियां बा। ॾाढा इनाम त हाणे बबलू खे ज़रूरु ॾींदासीं, पर हींअर वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। दोस्तो हिन ब्रेक खां पोइ वापसि अची हिकु दफ़ो ॿीहर पाण में कचहरी कंदासीं। वेलकम बैक दोस्तों, हिकु दफ़ो ॿीहर भली कार तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम चिल्ड्रन टाइम में। त जीअं दोस्तो असां ब्रेक ते वञण खां पहिरियां असां चई रहिया हुयासीं त बबलू खे इनाम ॾींदासीं। जी ॾाॾा, कहिड़ो इनाम ॾियणु पसंदि कंदा तव्हां बबलू खे? अबा मूं बबलू लाइ जीअं चयो, बबलू पाण चयो ताड़ियूं वॼायो न, जी अॼु मूं वरी चयो त बबलूअ खे कुल्हे ते खणी सैर करायां मां अबा अरे वाह। इनाम में। वाह ॾाॾा, किथे किथे घुमाईंदो तव्हां बबलू खे? अबा बबलूअ खे मां सखर वारी पुल घुमायां, मोरे वारी पुल। त पोइ ॾाॾा इहो तव्हां पंधु पंधु घुमंदा या का सवारी ते वेंदा? अबा जीअं बबलू चवंदो ईअं पोइ घुमणो पवंदो न असांखे। अच्छा बबलू, हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां ॾाॾे जे कुल्हे ते चढ़ी यको पंधु हलणु चाहींदा या कंहिं गाॾी में वेही वेंदा? ओ जेको ॾाॾे जे कुल्हे ते हो जमालो, ओ जेको ॾाॾे जे कुल्हे ते हो जमालो, ओ जेको सखर वारी पुल ते हो जमालो। अदा मंसूर जी मां ॾाॾे ॻाल्हि कई, मां बि सम्झी वियुसि। ॾाढो चए पियो त मां हिनखे सॼी सिंध जो सैर करायां, जेका दुआ में शामिल हुई असांजी सॼी सिंध। पोइ सखर वारी पुल ते पोइ मां ॻायां हो जमालो, ऐं ॾाॾे जे कुल्हे ते हुजां ॻायां जेको मोरे वारी पुल ते हो जमालो, ओ जेको सखर वारी पुल ते। अदा मंसूर जवाब नथो ॾी, छो भला? हो जमालो। हाणे मां ॻायां पोइ जवाब ॾिजां। अदा मंसूर ओ जेको सखर वारी पुल ते हो जमालो, ओ जेको मोरे वारी पुल ते हो जमालो। अदा मंसूर थैंक यू ॾाॾा, थैंक यू। जी ॾाॾा, तव्हांखे जीअं ख़बर हूंदी त बबलू जेको आहे उहो असांजी सिंध जो न आहे, विलायत मां आयो आहे। उनजे बावजूदि असांजी जेका सिंधी ॿोली आहे, सिंध जी जेका तहज़ीब आहे, उनखे पंहिंजे अंदरि जज़्ब करे उन खां पोइ हिते प्रोग्राम में थो अचे। उन खां पोइ वरी जेके असांखे ॿारड़ा आहिनि उन्हनि खे बि इंट्रस्टिंग जेके शयूं आहिनि सिंध जे हवाले सां उहे बि ॿुधाए थो। अबा मंसूर जी अबा हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां बि गौर सां ॿुधो अबा, उहो इन जे करे त असां केतिरा ई हज़ार साल क़दीम असांजी ॿोली आहे। जी 5000 साल। ईअं अबा उन खां बञा मथे, ऐं उन खां पोइ असां वटि महिमान नवाज़ी बि मशहूर आहे अबा। त पोइ बबलू असां वटि महिमान थी आयो, पर हाणे बबलू असांजो थी वियो आहे। इन जे करे बबलू ॾिसो त उन ते केॾो कमु पियो करे, पंहिंजी ॿोलीअ ते पियो कमु करे, दुआ ते पियो कमु करे, ॿारनि खे जेको आहे उहो पढ़ाए पियो, सम्झाए पियो। त अबा प्यार सां इहो सभु कुझु जेको सम्झण वारो हूंदो उहो सम्झी वेंदो। सो बबलूअ खे बि हाणे इहो अहसासु कोन्हे त को विलायत मां आयो आहे। अबा बबलू कीअं? हाओ ॾाॾा हाओ, मूंखे त लॻे थो त मां ॾाॾे अदा मंसूर ऐं अदा राजा टेडीअ सां ॼण मां सदाईं गॾु हुयुसि। अवां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। ॾाॾा, हाणे बबलू जी हिन ॻाल्हि जो जवाबु असां ताड़ियुनि जी सूरत में था ॾियूं। जी त ॾाॾा, हाणे वधूं था ॼाण हासिल करण, यानी राजा पटेडी आहे उन ॾांहुं था वधूं। त जी राजा पटेडी, जीअं तव्हां चयो त काठ कुठड़े जे हवाले सां ॼाण ॾींदो, उनजे अलावा तव्हां वटि कहिड़ी कहिड़ी ॼाण आहे? जी मंसूर, मां तव्हांखे मालूमात ज़रूरु ॾींदमि काठ कुठड़े मुतलिक़, पर हींअर मां जीअं बेत ॿुधियो बबलू जो, मूंखे ॾाढो लुत्फ़ु आयो, मूंखे ॾाढो मज़ो आयो। त हीउ ॾिसो केॾो सुहिणो बेत असांखे ॿुधायो बबलूअ, ऐं असांजी ॿोली खे पढ़े थो, सम्झे थो, ऐं असांजे जेके ॿार ॾिसनि था टीवी ते उन्हनि खे पढ़ी ऐं यादि करे ॿुधाए थो। त असांजे जेके ॾिसनि था ॿार उन्हनि खे बि थियणु खपे त उहे यादि कनि असांजी पंहिंजी ॿोलीअ खे, असांजे किताबनि खे पढ़नि ऐं वधि खां वधि किताब पढ़नि, त जीअं उन्हनि खे पंहिंजी सकाफ़त जे बारे में ख़बर पए। त दोस्तो, हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि काठ कुठड़े मुतलिक़ मालूमात। त प्यारा दोस्तो, काठ कुठड़ो पंहिंजे चूंभ वण में 1 सेकेंड में 20 दफ़ा हणंदो आहे, ऐं ॾींहं में इहा तादाद 10,000 खां 12,000 दफ़ा वणनि में हणे थो। दोस्तो, काठ कुठड़े जे पेरनि में 4 आङुरियूं थियनि थियूं, 2 अॻे पासे खां
ऐं 2 पेर जे पुठे पासे थियनि थियूं। इन्हनि जी बनावट इन करे अहिड़ी आहे जो हू आराम सां वण जी टार ते बीह करे उनखे टुके सघनि। प्यारा दोस्तो, काठ कुठड़े जी ज़बान घणी ड्रिघी हूंदी आहे, जंहिंजे करे हू वण जी काठ जे अंदरि लिकियल जीतनि खे ॻोल्हे खाई सघंदो आहे। काठ कुठड़े जी खोराक में जीत, बेदा ऐं अखरोट शामिल आहिनि। प्यारा दोस्तो, उम्मीद थो कयां तव्हांखे मालूमात वणी हूंदी ऐं हिते जेके स्टूडियो में वेठा आहिनि मुंहिंजा दोस्त, उन्हनि खे बि मालूमात वणी हूंदी। हा न मंसूर? जी राजा पटेडी, मूंखे तव्हांजी ॼाण तमामु सुठी लॻी ऐं ॾाॾे खे बि सुठी लॻी ऐं बबलू खे त उअं ई तव्हांजी ॼाण ॾाढी सुठी लॻंदी आहे। त हाणे जेको वक़्तु थियो आहे उहो थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। उन खां पोइ वापसि अची दोस्तो वरी डिस्कस कंदासीं त काठ कुठड़ो जेको आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि। वेलकम बैक दोस्तों, एक दफ़ो ॿीहर फली कार तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम चिल्ड्रन टाइम यानी ॿारनि जो टाइम में। दोस्तों, ही प्रोग्राम तव्हां यूट्यूब ते बि ॾिसी सघो था। बसि तव्हांखे सर्च करिणो आहे मेहरान टीवी ऑफिशियल, उनखे सब्सक्राइब करे उनजे भरिसां जेको बेल आइकन आहे उनखे ज़रूरु प्रेस कजो ताकी जेके बि असांजूं नोटिफिकेशन्स आहिनि उहे तव्हां ताईं पहुची सघनि। ऐं हीअ जेको प्रोग्राम आहे उनमें तव्हां बबलू जी कचेरी, राजा पटेडी जी ॼाण ऐं ॾाॾे जी नसीहत भरियूं ॻाल्हियूं बि ॿुधी सघो। त जी ॾाॾा, हाणे जीअं ब्रेक ते वञण खां पहिरियां असां काठ कुठड़े जे बारे में ॻाल्हाए रहिया हुआसीं। त तव्हां जीअं ॿुधायो असांखे त इहो तव्हांजो पसंदीदा जेको आहे पखी आहे। जी अबा मंसूर, उहो इन जे करे त सभागे खे हौसलेमंद माण्हू बि वणंदा आहिनि ऐं हौसलेमंद छो न पखी हुजे उहो बि मूंखे वणंदो आहे। उहो इन जे करे त असांजा माण्हू जेके हूंदा आहिनि न उहे मायूसीअ जे वर चढ़ी चुप थी वेही रहंदा आहिनि। उन्हनि वटि केतिरी न दाहप हूंदी आहे, उन्हनि वटि हथ आहिनि, पेर आहिनि, अखियूं आहिनि, हू पंहिंजो को न को कारनामो सरअंजाम ॾेई था सघनि। ईअं ई बालक आहे, बालक पढ़ी लिखी पंहिंजी मंज़िल माणे थो सघे, पर असां वटि अञा केतिरा ई बालक आहिनि जेके स्कूल नथा वञनि। अबा उन्हनि खां त इहो काठ कुठड़ो चङो आहे। अबा ॾिसो त केतिरो हिकिड़ो नंढड़ो पखी आहे, हू केॾो बि सख़्तु वण हुजे, केॾो बि थुल्हो वण हुजे, उन में हो सोराख कढंदो पंहिंजे चुंब सां। अबा हिन जीअं राजा टेडी बचड़े ॿुधायो त हू केतिरा हज़ार यानी 10,000 12,000 दफ़ा पंहिंजी चुंब हाणे थो हुन में टोके थो। पाण अंदाज़ो कयो त केॾो न इहो मुश्किल कमु आहे। अबा पर अगरि ॾिसजे ॾाॾा त हो इहो बि त करे थो सघे त मां हिन में छो कयां, मां ॿिए कंहिं पखीअ जे आखेरे में हलियो थो वञा, पर हो जेको आहे उहो पंहिंजी महिनत कंदो आहे ऐं पंहिंजी जिदोजहद जारी रखंदो आहे ताकी हो पंहिंजो आखेरो ठाहे सघे। वो ईअं अबा न त हुन वटि एॾी वॾी ॿुधाए पियो त चुंब आहे, एॾी वॾी ज़बान आहे, हू अखरोट खाई थो सघे, बेदा खाई थो सघे, यानी ॿियनि जो खाधो खाई सघे थो। पर ही चवे थो त मां सदे मूंखे पाण खे सभागे खे हौसलो मिलंदो आहे। अबा मां बि घर वेठो हुजां पर आऊं तव्हां वटि हली छो थो अचां बचा, इन जे करे त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि उहे बालकनि सां मां बि बालकनि खे ॿुधायां था। बा हिंज कंदव त मंज़िल माणींदव, वेही रहंदव सुस्तीअ जे वर चढ़ी वेंदव, वक़्तु निकिरी वेंदो आहे। बा पोइ हथ हणंदव त पढ़ी न सघियासीं। अबा ॾाढा हाणे पसंदीदा पखीअ जी तव्हां ॻाल्हि कई त इतां खां ई मां तव्हांखां सवाल थो पुछां, पसंदीदा जानवर कहिड़ो आहे तव्हांजो? अबा जानवर त सभु भला आहिनि, घोड़े सवारी वणंदी आहे त घोड़ो वणंदो आहे। अबा दादा को कॾहिं घोड़े ते चढ़िया? आओ अबा घोड़े ते चढ़ी पटको ॿधी मलाखड़ो ॾिसण वेंदो हुउसि। अबा अबा रांदियूं ॾिसण वेंदो हुउसि, बेलाड़ो रांदि ॾिसण वेंदो हुउसि। सिंध में मेला मलाखड़ा लॻनि था, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो अबा मेड़ो लॻंदो आहे वॾो, इहो ॾिसण वियुसि। कलंदर लाल शहबाज़ जो मेड़ो ॾिसण वियुसि। अबा समन सरकार जो मेलो ॾिसण वियुसि। केतिरा ई मेला मूं बि ॾिठा अबा इन घोड़े ते चढ़ी करे। अबा अच्छा, त पोइ ॾाॾा हाणे जीअं तव्हां बबलू खे चयो हुयो त इनाम ॾींदमि, उहो कुल्हे ते विहारे, त बबलू खे घोड़े ते छो नथा विहारो? अबा बबलू अञा हाणे पाण ख़बर थी त हाणे असां सां गॾियो आहे, सो बबलूअ खे मां सॼी सिंध जो सैर कराईंदुसि। ॿियो मूं काठ कुठड़े जी ॻाल्हि पई कई त बबलू गौर सां वेठो थो ॿुधे। बबलू वॾो हौसलेमंद अथई। अबा बबलू जेतिरी ॼाण खणी थो अचे, बबलूअ खे बि चवंदुसि त हिन काठ कुठड़े खे ॾिसजां वरी बि। ॾाॾा ॾाॾा उहो त मुंहिंजी दिलि पे चयो त मां अदा राजा खे मां बि
तव्हांखे वॾो को इनाम ॾियां त जेका इहा ॼाण खणी आयो आहे एॾी ज़बरदस्त ॼाण खणी आयो पर उन सां गॾो गॾु न वरी जेका तव्हां ॻाल्हि कई त काठ कुठड़ो जेको आहे उहो ॿिए जा बेदा खाई थो सघे, ॿिए जे आखेरे में वञी थो सघे, पर हू पंहिंजी जेका मुसलसिल जेका जिदोजहद आहे न उहा करे पंहिंजो आखेरो ठाहे थो वण में न काठीअ खे कटे थो ऐं हुनखे इहा बि ख़बर आहे त इहा काठी एॾी सख़्तु आहे जेके एतिरा हज़ार दफ़ा हू पंहिंजी इहा चोंप हणे थो 10,000 12,000 दफ़ा। ॾाॾा मां त इहो ॿुधी हैरान थी वियुसि ॾाॾा। सो ॾाॾा मूंखे ॾाढी ख़ुशी थी, हीउ प्रोग्राम एॾो भलो आहे जो मां चवंदो आहियां त इहो सॼो ॾींहुं वेठा हुजूं अहिड़ी ॼाण पंहिंजनि बालकनि खे ॾियूं। अदा राजा टेडी, थैंक यू वेरी मच ॾाॾा, थैंक यू वेरी मच। जी ॾाॾा, जेॾीमहिल मां हीअ ॼाण पढ़ी पे त मूंखे बि ॾाढो मज़ो आयो त वाह केॾो महिनती पखी आहे। हूअं त सभु जानवर या इंसान सभु महिनती आहिनि पर ही पंहिंजी जॻह ते ॾाढो ई महिनती पखी आहे। काठ कुठड़ो जंहिं महिनत सां कमु करे पियो, जेॾे ज़ोर सां हू काठ खे भञे पियो, मां त ज़ाहिर आहे उन ते तहक़ीक़ कई, मां उन जे बारे में ॾिठो पंहिंजी चूंभ सां वण खे ठुंगा हणी करे उहो वण खे भञे थो त उहो एॾी त महिनत करे पियो जो मूंखे बि उहो हाणे पसंदि अचणु लॻो आहे। मां बि हाणे उन जे बारे में वधि खां वधि पढ़ां पियो त ही किथे रहे थो, केतिरनि क़िस्मनि जा आहिनि, हिन दुनिया में केतिरनि सालनि खां रहंदा पिया अचनि, इहे वधि खां वधि मां हिनखे पढ़ां पियो। हाणे त मुंहिंजो बि इहो फेवरेट थी वियो आहे, पसंदीदा थी वियो आहे। त ॾाॾा तव्हां इहो जेको पखी आहे इहो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे? अबा मंसूर, अबा तो सवाल कयो मूंसां, सम्झ त जेतिरी तुंहिंजी उमिरि आहे ओतिरी कई ॿारनि वारो सवाल तव्हां कयो अबा। अबा उहो इन जे करे त तव्हां रहो था शहर में, सभागो रहे थो ॿराड़ीअ में। अबा इन जे करे असां चवंदा आहियूं त जेके बालक शहर में अचनि था उहे पंहिंजनि ॻोठनि ॾांहुं बि घुमण वञनि। उते वेंदव त पंहिंजूं इहे शयूं ॾिसंदव, वण टिण पखी पखण तव्हां ॾिसंदव ऐं जेका उहा असुल ज़िंदगी आहे अबा, जिथां असांखे अनाज मिले थो अबा, जिथां असांखे काठियूं मिलनि थियूं, या जिथे जीअं माण्हू जेके आहिनि उहे एॾा महिनत कश माण्हू आहिनि, हारीअ खे ॾिसंदव महिनत करे थो, राज़े खे ॾिसंदव अबा उहो महिनत करे थो अबा, वाढे खे ॾिसंदव उहो बि महिनत करे थो अबा, हारी सुबुह जो हर काहे थो। ऐं अॼु बि जेका मड़ा सुबुह जो उथी सवेल झंड जोटे थी अबा, असां त शहर मां तव्हां वञी अटो वठी था अचो पर उहा मड़ अॼु बि झंडो हलाए थी अबा। सो इनखे बि तव्हां मंसूर ॾिसंदा कयो। बाक़ी काठ कुठड़े खे आऊं ॾिसी वरी ॾिसंदो आहियां अबा। अबा मुंहिंजे घर में हिकिड़ो लए जो वॾो वण हुयो, हाणे मां तव्हांखे इहा ॿुधायां थो। हाणे चओ त अॼु कांव वारी कहाणी ॿुधायां आखाणी या चओ त मां इहा काठ कुठड़े वारी ॻाल्हि ॿुधायां तव्हां। त ॾाॾा हाणे ही जेको मौज़ू अॼोको थी वियो आहे उहो ॾाढो चङो थी वियो आहे, ॾाढो भलो थी वियो आहे, त उन जे हवाले सां अॼु तव्हां असांखे ॿुधाए छॾियो। जेका ॿटाकी कांव आहे उहा त असां ईंदड़ प्रोग्राम में बि ॿुधी था सघूं, पर अॼु अगरि काठ कुठड़े जी ॻाल्हि थिए वेठी त इहो ई किसो असांखे ॿुधाए छॾियो। अबा तव्हां त खणी चओ पिया ॿुधो, पर हाणे इहो बबलू वरी अलाए छो वेठो आहे चुप चुप, हाणे बबलूअ खां त पुछो न। बबलू तव्हां ॿुधायो अॼु काठ कुठड़े जी ॻाल्हि ॿुधंदा या ॿटाकी कांव जी कहाणी ॿुधंदा? अदा मंसूर, मूं अॼु का अहिड़ी ॻाल्हि कई आहे तव्हां ॿुधायो? न न, तव्हां अहिड़ी का ॻाल्हि न कई आहे। अदा तव्हां इहो मूंखां पुछो न, पर बबलू तव्हां पुछो छो था? हा बबलू इहो त ॿुधायो, तव्हां इहो छो पिया पुछो? अदा इन करे पियो तव्हांखे ॿुधायां त अॼोके प्रोग्राम में जेके शुरूअ में बि ॻाल्हियूं थियूं ऐं मालूमात वारी बि ॻाल्हि थी, पर काठ कुठड़े वारी जेका ॻाल्हि थी, वरी ॾाढे सभागे ॿारनि जी ॻाल्हि कई न, पोइ मूं दुआ पढ़ी सॼी सिंध जी जेका ॻाल्हि कई, वरी अदा राजा काठ कुठड़े जी ॻाल्हि कई, तव्हां इल्म जी ॻाल्हि कई, ॾाॾे वरी उनखे ॿुधायो त मां बबलूअ खे सॼी सिंध घुमाईंदुमि, पोइ वरी हाणे ॾाॾे चयो त ॿटाकी कांव जी कहाणी ॿुधाईंदुसि। सो अॼु जो जेको मौज़ू रहियो आहे उहो काठ कुठड़ो, महिनत ते अॼोकी ॻाल्हि रही आहे। यानी तो मां बि चवंदुसि त ॾाढो जेको आहे न अॼु इन काठ कुठड़े ते ॿुधाए त इहो मुंहिंजे लाइ बि वधीक सुठो थींदो। तो ॾाॾा मूंखे बि ॿुधायो ॿटाकी कांव ईंदड़ हफ़्ते ॿुधंदासीं। त ॾाॾा हाणे बबलू पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो, ॿटाकी कांव जेका आहे उहो ईंदड़ हफ़्ते ॿुधणु चाहींदो। अॼु तव्हां काठ कुठड़े वारो किसो ॿुधायो। अबा मंसूर,
अबा बबलू अबा राजा टेडी हाणे ॿुध जो अबा मुंहिंजो बि घर ईअं ॿाराड़ीअ में आहे अबा जिते अबा लोड़ो वॾो हूंदो हुयो ऐं अबा उन जे विच में वरी लांढी हूंदी हुई ऐं अङण बि ॾाढो मथे थलो हूंदो अबा दरिया जो पाणी ईंदो हो वाकुरे जे करे पोइ घरनि में जेको आहे पाणी दाख़िल थींदो इन जे करे वॾा दड़ा ऐं वॾा वण हूंदा हुया ऐं वॾियूं वॾियूं लांढियूं घरनि में अबा पोइ मूं वटि इहो माल मताब हुयो अबा इहे गऊं बि ॿकरियूं बि अबा वरी साहब नंढड़ा तो हाणे इहे साहब मूं वटि हुया अबा इहो माल बि हुयो मूं वटि उठ बि हुयो अबा मूं वटि घोड़ो बि अबा मंसूर सो इहो मुंहिंजो एॾो घर उन में वण बि हुया अबा पोइ उते वरी लहे जो वॾो वण हूंदो हुयो उते वरी मूं ॾिठो त आखेरा सभिनी पखियुनि जा हूंदा अबा कांव जो आखेरो झिरकियुनि जो आखेरो गेरे जो आखेरो ऐं अबा इहे तोता जेके चतूं आहिनि इहे बचे पंहिंजूं मिठियूं मिठियूं लातियूं ॿुधाईंदा हुआ उते वरी काठ कुठड़ो बि ईंदो हुयो अबा अबा वण इहो जेको लहे जो सो वॾो ऐं ड्रिगो अबा हुनजो थोरो बि चङो भलो वेकुरो हुयो पोइ अबा मां सुबुह जो ईअं वेठो पखियुनि जी तोते जूं इहे लातियूं ॿुधां ओचितो काठ कुठड़े अचे हुनखे ठुक ठुक कई त मूं वेठे हुनखे ॾिठो त मूं सम्झो त इहो हिनखे मिड़े जीअं असां चवंदा आहियूं न चेक करे वरी वेंदो हलियो अबा काठ कुठड़ो अचे जो बीठो त मूं ॾिठो त हीअ हमरा साह ई नथो खणे काठ कुठड़ो अबा अचे पंहिंजे किर्त खे लॻो त हुनखे न लॻी बुख जी न लॻी अबा हुन जी ॾिठुमि त वण में अबा हू त चङो भलो सोराखू कढी वियो अबा लहे में त मूं वेठे वेठे ॾिठो मोचो गुलण सलाम आहे हिन पखीअ खे तूं त पंहिंजे घर में वेठो वेठो थो सोची सो उथी अबा सभागा तूं बि लोच पोइ अबा उन ॾींहं खां वठी मां बि उथण वेहण दोस्तनि में काथे न काथे ॻाल्हियूं चङियूं पढ़ण लिखण अबा उन ॾींहं खां वठी मूं बि शुरू कयो अबा त ॾाढा माना तव्हां यको उते वेही करे हुनखे ॾिसो पिया त केतिरी देरि में उहो करे थो वठे हा अबा यको वेठे ॾिठुमि अबा जॾहिं तव्हां किताब खे पढ़ंदव कहाणीअ खे समाज खे ॾिसंदव त तव्हांखे अबा ख़बर पवंदी पोइ इन लाइ वरी असांखे वण बि पोखणु खपनि छो जो हाणे जीअं वण पिया घटिजनि त इहे बि पंहिंजे तादाद में घटिजनि पिया आओ अबा ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई तव्हां ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई जी ॾाढा तव्हां बि ॾाढी सुठी ॻाल्हि कई राजा भट्ट टेडी बि तमामु सुठी ॻाल्हि कई ऐं ही प्रोग्राम जो त वक़्तु ॾाढा हीअं ख़तमु थियण वारो आहे ऐं ईंदड़ हफ़्ते वरी तव्हां सां कचेरी कंदासीं ॾाढा तव्हांजी महिरबानी तव्हां अॼु प्रोग्राम में शामिलु थिया राजा भट्ट टेडी तव्हांजी बि महिरबानी ऐं बबलू जी त उअं ई असां थोरा मञींदा आहियूं त बबलू असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो आहे त ॾाढा हाणे वक़्तु जेको आहे सो पुॼाणी ते पहुतो दोस्तो मूंखे यानी पंहिंजे होस्ट ऐं दोस्त मंसूर कलबाणी खे ॾींदा चिल्ड्रन टाइम मां इजाज़त अल्लाह हाफ़िज़